नेब चेयरमैन जावेद इकबाल पब्लिक अकाउंट्स कमेटी वटि पेश थी ब्रीफिंग ॾींदे चयो आहे त नेब कुल 820 अरब रुपया वसूल कया आहिनि। हुन जे दौर में 1 रुपयो बि केॾांहुं नाहे वियो ऐं हिक पाईअ जो हिसाब रखियो आहे। जंहिंखे हिसाब वठणो आहे वठी सघे थो। पब्लिक अकाउंट्स कमेटी जो इजलास चेयरमैन राणा तनवीर जी सदारत हेठि थियो, जंहिंमें नेब चेयरमैन जावेद इकबाल ब्रीफिंग ॾींदे चयो आहे त नेब 1,77,000 सोसाइटीज़ जे मुतासिरीन खे रक़म ॾिनी आहे। मुतासिरनि खे 25 अरब रुपया ॾिना विया आहिनि। नेब चेयरमैन ॿुधायो आहे त नेब खे कुल 820 अरब रुपया वसूल थिया ऐं जिन मां 587 अरब रुपया संदसि दौर में वसूल थिया आहिनि। हुन पंहिंजे दौर में 1 रुपयो बि हेॾां होॾां वञणु नाहे ॾिनो। हिक पैसे जो हिसाब रखियो आहे, जंहिंजो तव्हां हिसाब वठी सघो था। जस्टिस जावेद इकबाल चयो आहे त ऑडिटर जनरल नेब वसूलियुनि जो मुकमिल ऑडिट कयो आहे। नेब 500 अरब रुपया सिधी रीत वसूल कया ऐं 198 अरब रुपया बैंक लोड डिफाल्टरनि खां वसूल कया आहिनि। नेब 45 अरब रुपया अदालती जुर्माणे जी मद में वसूल कया आहिनि। चेयरमैन कमेटी राणा तनवीर चयो आहे त चेयरमैन नेब सुठो कमु कयो आहे, पर अञा वधीक कमु करण वारो आहे। लाहौर में अहिड़ा ग्रुप बि आहिनि जिन वटि ज़मीन नाहे ऐं अरबें रुपया वसूल करे रहिया आहिनि। इमरान ख़ान जे दौर में कणक ऐं दवाउनि जे स्कैंडल ते नेब कुझु न कयो। RLNG में देर सां सेक्रेटरी पेट्रोलियम एतराफ़ कयो त 20 अरब रुपयनि जो नुक़सान थियो। नेब RLNG जे देर ते का बि जांच न कई। चेयरमैन नेब जो चवणु हुयो त रावलपिंडीअ जी हिक सोसाइटी खां 2.5 अरब मुतासिरनि खे ॾियारिया विया आहिनि ऐं उन सोसाइटीअ में हुन जो बि 45 लख जो प्लाट हुयो। जॾहिं सोसाइटी जे मालिक खे तलब कयो वियो त सोसाइटी जे मालिक चयो त पैसा हुन वटि पयल आहिनि, खेसि ज़मीन वठी ॾिनी वञे। सोसाइटी जे मालिक जो चवणु हुयो त नेब ज़मीनुनि जी ॾे वठि जो कमु नाहे कंदी, जंहिं ते सोसाइटी मालिक चयो त अॻियां ताईं वेंदी ऐं मां हुन खे चयो त बि अॻियां वेंदो न पोयां सिधो जेल वेंदो। जावेद इकबाल चयो आहे त संदसि दौर में नेब सुठो कमु कयो आहे, तारीफ़ थियणु घुरिजे। राणा तनवीर चयो आहे त तारीफ़ तव्हांजी आहे, पोइ छा अव्हां जी पघार वधायूं? पघारूं मराहतूं नेब पहिरियां ई तमामु घणियूं खणी रही आहे, जॾहिं वणेनि पघारूं वधाए छॾीनि था।